उन्हनि खे साणो करण जे लाइ पुलिस खे पोयों पछाण थो। बोतार बाबा अजो मजे गांव तो तैयार कया जल्द ॾिसंदे ताचर गोठे के घटे में मोह पियो हूंदी केर बि उनखे खाइण वारो न हूंदो। कमदार जेसी ताईं इन्हनि खे ख़तम न कंदासीं न त हिन ॻोठ मथां डमर कोन ख़तम थींदो। जेकॾहिं ॻोठ जी भलाई चाहियूं था न त इन्हनि ॿिन्ही खे मारणो ई पवंदो। मिठल खान जे कुलनि ते कुॾण लॻा। हाणे ख़बर पवंदनि त परायनि फूकुन ऐं चुरचुनि ते लॻी कीअं पंहिंजी इज़त मिटीअ में मिलाए छॾीसीं। जेतिरो इज़त जो सोचना त एॾा पैसा ई कोन थियना। हाणे सोचींदा, ज़रूर सोचींदा। जे गैरत जो ज़रो बूंदुनि त किने पाणीअ में मुंहुं बोड़े मरी वेंदा, पर वरी असांजे साम्हूं अचण जी जुरत न कंदा। आचर अचो त मूसा खान सां मिली चओ। हा यार, ऐं चऊंसि त सभ खां पहिरियां बाबा खे छॾाइजे। बाक़ी रेस जे दुश्मननि सां हिक हिकाणी असां पाण कंदासीं। आचर हिक ॿी बि सलाह अथई। वरी कहिड़ी सलाह? कुझु करण खां पहिरियां तूं पंहिंजो घर खाली कर। हा यार, मां पाण चाहियां थो त कंहिं अहिड़े तरफ़ निकिरी वञा जो मुंहिंजे घर जी खुड़क बि पुलिस खे न पवे। उते बाबा ऐं भाॼई खे छॾे अचां, पोइ आज़ाद हूंदासीं। विढ़ण में मज़ो ई पंहिंजो ईंदो। ज़ाहिर आहे आचर तुंहिंजो घर दुश्मननि जे विच में आहे। कुझु बि थिए थो पुलिस तव्हांजे दर ते भॻी बीठी आहे। खानू, को अहिड़ो घर सुझे? घर खोड़ कंहिं न कंहिं संगत खां घर खाली कराए वठंदासीं। त पोइ हल त हली मूसा खान सां मिली अचूं। वधीक सलाह पोइ कंदासीं। ठीकु आहे अच्छा। बोतार बाबा हाणे घणो ई वेही चुका आहिनि। अञा जे वेठा रहिया न त सॼो ॻोठनि खे तुकूं हणंदो। कमदार सभु सम्झूं पिया, धूड़ पिया सम्झो। पाण सां गॾु मुंहिंजी इज़त बि खाक में मिलाए छॾी अथव। जवार हींअर तव्हांजी इज़त सिर्फ़ु तव्हांजी न आहे, मुंहिंजी बि इज़त आहे। सत राजी खे ख़बर आहे त मिठल खान जबार वारनि सां माइटी कई आहे। जबर हाणे तव्हां मुंहिंजे लाइ धारिया न आहियो, न ई गैर आहियो। तव्हां मथां किरंदड़ छंडनि जो असर मूं मथां बि थिए पियो। घटि में घटि मुंहिंजी इज़त जो त ख़्यालु कयो। रईस, तव्हांजी इज़त असांखे सभ खां अज़ीज़ आहे। तव्हांजी इज़त मथां छंडा पवण कोन ॾींदासीं। जवार हिन खां वधीक अञा इज़त कीअं नीलाम थींदी आहे? जेकॾहिं तव्हां में थोरी सोच या गैरत हुजे हा त हींअर ताईं आचर जो लाश ॻोठ जे चौराहे ते टंगियल हुजे हा। ॻोठ वारा उनखे ॾिसी इबरत हासिल कंदा ऐं आईंदा को बि तव्हांजे घर मथां आङुर खणण खां पहिरीं 1000 भेरा सोचे हा। इहो ई रेस, इहो ई मां बि त अदा खे इहो ई थो चवां, पर अदा खे हले छो ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। आचर वारा हद खां टपी आहिनि ऐं अदा अञा थो चए त सब्र कयो। जे अञा बि सब्र करण था चाहियो न त पोइ मां तव्हांखे हिकिड़ी सलाह थो ॾियां। कमदार जी बोतार बाबा। ये अंदरि अलमारी में जेके चूड़ियूं पयूं आहिनि न, आणे अची हिननि खे ॾे। रेस चूड़ियुनि जो तानो न ॾे। ॿिनि ॾींहंनि अंदरि आचर जो लाश पंहिंजे अॻियां ॾिसंदे। रेस कसम आहे मूंखे पंहिंजी इज़त जो। मां ओसी ताईं पंहिंजे घर जो पाणी कोन पीअंदुसि जेसी ताईं आचर खे पूरो कोन कंदुसि। रईस, हाणे उन वक़्त ताईं तव्हांखे मुंहुं न ॾेखारींदासीं जेसी ताईं इन्हनि टिनिनि भाइरनि मां हिक जी कबर न ठाहियूं। जबर मत समझो त तव्हांखे मां अकेलो छॾे ॾींदुसि। ईअं कोन थींदो। पुलिस जो तव्हां को बि फिक्र न कयो। जेतिरो बि ख़र्च आयो न मां भरींदुसि, मां। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। आचर ऐं खानूअ जे खून जी सज़ा